नाज़रीन तव्हां ताईं ख़बर पहुचायूं पिया लाड़काने खां जिते मुलाज़िम हुसैन कलंदरी जी हीअ रिपोर्ट। नवदेरो गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में हलंदड़ 6, 7 ऐं 8 जे इम्तिहान दौरान बिजली जी लोड शेडिंग जारी। वधंदड़ गर्मी सबबि मासूम ॿार डिप्रेशन जो शिकार ऐं गर्मी जी शदीद में इज़ाफ़ो थी वियो आहे। उन करे स्कूल अंदर मौजूद उस्ताद ऐं शागिर्द जो साह मुंझण लॻो आहे। रवायत खे बरक़रार रखंदे सेबको नवदेरो जे अणएलानियल लोड शेडिंग जारी बिजली बंदि थियण खां पोइ उस्तादनि समेत शागिर्दनि जो ब्लड प्रेशर घटिजी लॻो आहे। ब्लड प्रेशर घटिजण जे करे हिकु शागिर्द बेहोश थी वियो आहे ऐं सोशल मीडिया ते बेहोश शागिर्द ऐं स्कूल जे ॿियनि शागिर्दनि जा फ़ोटो वायरल करे छॾिया आहिनि। सेबको नवदेरो जो निंड पियल ज़मीर जॻाए वरितो आहे, जंहिं बैदि वापडा अमले स्कूल जे बिजली बहाल कई। बिजली जी बहालीअ खां पोइ शागिर्द पंहिंजे इम्तिहान क्लासिस अंदरि दाख़िल थी पेपर ॾियण लॻा आहिनि। सेबको नवदेरो जे अहिड़े अमल ख़िलाफ़ नवदेरो जे सुञाणप दुरियूं पारां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे बिजली जी लोड शेडिंग ख़तमु करण जो मुतालबो बि कयो वियो आहे। ॿी सूरत में सेबको नवदेरो ख़िलाफ़ सख़्त जांच करण जो चिताव पिणु ॾिनो वियो आहे।